जॾहिं नमाज़ में बानो बीहे थो, बाहूं मथी बीहे थो, रुकू करे थो, सजदे में पंहिंजो मथो ज़मीन ते रखे थो, कमाल सर अफ़गंदगी ऐं तज़र्रो ऐं नियाज़ ऐं ज़िल्लत ऐं ख़्वारी इहा आहे जो हे शरीफ़ में शरीफ़ हुजो मिटीअ जे मथां पियो। ऐं मुंहिंजा सुहिणा, पर जेकर इन्हीअ में रूह रवान आवाज़ जी जो न आहे ऐं अञा महबूब खे हुजूर साम्हूं सम्झी न ई इबादत करे थो, नमाज़ में को रूह न पवंदो, मोटाए बूथे ते सना रोज़े जे वास्ते फरमायूं त रोज़े में पंहिंजे हलाल वजह जी सभिनी शयुनि खां जेके कुदरतुनि खे हलाल कयूं हुन खाइण जूं पीअण जूं पंहिंजे घर जूं उहे सभई जेके हिन से हिन बंदि करे फिटी करे, पर जेकर अञा बि कल्ब में ख़ुशू ऐं ख़ुशू ऐं उहा नेस्ती ऐं महवियत जेकर हासिल न थी आहे त बुख ऐं उन खां सवाइ सरकार फरमाए थो को फ़ाइदो कोन्हे। ऐं मुंहिंजा सुहिणा, ज़कात शरीफ़ खे ॾे, जेकर ज़कात शरीफ़ खे ॾे ऐं पंहिंजी हस्ती महूम न विझाए रथ साईं थोरा थधा कयईं या कंहिं रिया ऐं सुमत में पियो त हिकिड़े कसीरो बि नाकामी पियो। हज शरीफ़ जे मथां वियो ऐं जेकर रूह हज शरीफ़ जो जेकर उन में न आयो त पोइ इहो हज मुल्क घुमणु आहे, वापारु करणु आहे ऐं सौदो सलफ़ वठिणो आहे, ज़माने जा कर्ज़ आहिनि, हज न आहे मुंहिंजा सुहिणा।